नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में पंहिंजे मीज़बान ज़ुल्फ़कार वाउचे जो सलाम क़बूल करियो। नाज़रीन, अॼु असांजो जेको मौज़ू आहे गुफ़्तगू जो उहो आदमशुमारी आहे ऐं आदमशुमारी जो पहिरियों मरहलो अॼु शुरू थी चुको आहे सॼी सिंध में। ऐं उन में पहिरें मरहले में कराची, हैदराबाद, घोटकी ऐं सेवण तालुको जेको आहे शामिलु थियल आहे। कराची में 14,500 जेके आहिनि ब्लॉक ठाहिया विया आहिनि, हैदराबाद 2000, घोटकी 1300 ऐं सेवण खे 246 ब्लॉकनि में विरहायो वियो आहे। ऐं आदमशुमारी जो अमलो बि उते पहुतल आहे ऐं अॼु घरशुमारी जेको आहे उहा थी आहे, सॼी इन्हनि टिनी इलाइक़नि में थी आहे। उते विजिलेंस पोज़ीशन रही आहे, क़ौम परस्तनि जी, सियासी माण्हुनि जी, समाजी माण्हुनि जी, हुकुमराननि जी ऐं ख़ुदि जेके उन्हनि इलाइक़नि में सेल क़ाइमु कया आहिनि सरकारी सतह ते DCs ऐं कमिशनरनि जी सरबराही में, उहे बि काफ़ी अॼु एक्टिव रहिया आहिनि। उते शिकायतूं बि मौसूल थियूं आहिनि। किथे किथे इतला मिलिया आहिनि त उते पेंसिल सां उहे जेके आहिनि घरशुमारी थी रही आहे। उन्हनि जूं शिकायतूं बि सरकार ताईं पहुतियूं आहिनि ऐं सरकार उन्हनि जो तेज़ी सां उन्हनि शिकायत कंदड़नि सां राब्तो करे ऐं उनजी अज़ाले करण जी कोशिशि बि कई आहे। असां सां अॼु हिन प्रोग्राम में जेके दोस्त शामिल आहिनि गुफ़्तगू में, उन में असां सां गॾु स्टूडियो में मुस्लिम लीग नून जी MPA सोरर थेबो साहिबु आहे। उन सां गॾु सीनियर सहाफ़ी आजिज़ जमाली साहिबु आहे, लेखक ऐं असांजो लेखक ऐं तज़िया निगार असांजो शेर मोहम्मद ख़्वावर साहिबु असां सां गॾु आहे। ऐं टेलीफोन ते असां सां क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलियो साहिबु जन मौजूदु हूंदा ऐं उन सां असां गुफ़्तगू कंदासीं। ऐं अयाज़ पली जो लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम अयाज़ पलियो साहिबु। वालेकुम सलाम वाहुचो साहब। अयाज़ पलियो साहिबु, हिकिड़ो मिंट महिरबानी करे तव्हां होल्ड ते रहिजो ऐं अवां सां असां ॻाल्हायूं था। सोरर थेबो साहिबु, अॼु आदमशुमारी जो पहिरियों मरहलो शुरू थियो आहे ऐं कराची में जेको आहे 14,500 ब्लॉक्स आहिनि ऐं हैदराबाद में उन्हनि 2000 ब्लॉक ठाहिया आहिनि ऐं घोटकी में 1300। अहिड़े तरीक़े सां सेवण जेको तालुको आहे पहिरें मरहले में उन में 246 ब्लॉक आहिनि। ऐं सिंध सरकार कुझु ॾींहंनि खां मुसलसिल ख़त लिखी रही आहे वफ़ाक़ी सरकार खे। वफ़ाक़ी सरकार अॼु त सिंध सरकार चयो आहे त असांखे जेकॾहिं इन नमूने जी जेकॾहिं आदमशुमारी थिए पई त असां उहे नतीजा क़बूल न कंदासीं। इनखे अवां कीअं था ॾिसो त वाक़ई वफ़ाक़ी सरकार ॿियनि सूबनि सां ताउन न पई करे छा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं त मां इहो ॿुधाईंदसि त ही जेका आदमशुमारी थिए पई इहा ॿियो दफ़ो जेको आहे सो पाकिस्तान जी तारीख़ में थिए पई। पहिरियों दफ़ो बि असांजी गवर्नमेंट मुस्लिम लीग नून कई हुई ऐं हाणे बि जेका आहे असां मुस्लिम लीग नून जी गवर्नमेंट में थिए पई। इन खां अॻु में कंहिं बि जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी इन अहम कम जे हवाले सां कंहिं बि जेको आहे पेशरफ़्त न कई। मां सम्झां थी त आदमशुमारी क़ौमुनि जी तक़दीर जे लाइ, क़ौमुनि जी तरक़ी जे लाइ अहम हूंदी आहे। NFC अवॉर्ड खां वेंदे ॿिया इलाही रोज़गार जे हवाले सां खोड़ अहिड़ा अहम आहिनि मसइला जेके मां सम्झां NFC आदमशुमारी सां ॻंढियल आहिनि। पर हाणे मूंखे न आहे ख़बर त सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु 2 ॾींहंनि में जेको आहे सो छो कहिड़े हवाले सां ख़त लिखिया आहिनि असांखे का ख़बर कान्हे का। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से एतिरियूं आम न आहिनि जेको तव्हां ईअं फॉर्मेलिटी तौर ते चओ त असां हीअ ख़त लिखिया आहिनि ऐं उनखे असांखे केरु जवाबु नथो ॾिए। मां नथी सम्झां, इन्हनि खे अॻु में करणु खपंदो। इहे अहम शयूं जेके सीरियस आहिनि, जेके सेंसिटिव आहिनि, इहे आम मसइला न आहिनि। इहे की तव्हां बसि चओ त बसि हींअर कयोसीं, हाणे कयोसीं ऐं हीअं न थियो। इन्हनि खे जेके शयूं, जेके ॻाल्हियूं उन्हनि खे हेतिरनि ॾींहंनि खां वठी असां ॿुधंदा पिया अचूं त हिन तारीख़ ते आदमशुमारी थियणी आहे। सिंध गवर्नमेंट सीरियसली हिनखे वरितो ई कोन्हे को। पोइ तव्हां कीअं था सम्झो त तव्हां जेको आहे सो सिंध गवर्नमेंट खे जेको आहे सो बरील ज़ुबान करार ॾेई था छॾियो? मां नथी सम्झां त वफ़ाक़ी गवर्नमेंट हिन ते को जवाबु, मूंखे न आहे ख़बर त कहिड़ी नोयत जा ख़त लिखिया आहिनि। उहे ख़त न को असां ॾिठा आहिनि, न को पार्लियामेंट जे अंदरि सिंध असैम्बली जे अंदरि असां सां इन शइ ते बहस ई कोन थियो हो। हल थियणु घुरिबो त भई हीअ शइ आहे, इनखे कहिड़े नमूने सां हल करणु खपे। असांखे हे जेको आहे सो शिकायतूं आहिनि वफ़ाक़ा या कंहिंखां या हीअं थियणु खपे या बहितर थियणु खपे। कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी जेको आहे इहो त MPS खे बि ख़बर आहे, सभिनी खे मीडिया में बि आयो, ब्रीफिंग बि ॾिनी
नादरा वारनि अची त भई सिंध में 50 लख जे 40 लखनि जे लॻभॻि सिंधी माण्हुनि जा शिनाख्ती कार्ड न आहिनि, यानी 30% आबादी जा शिनाख्ती कार्ड न आहिनि, ऐं उन्हनि इहो शर्त लागू कयो पहिरियां त भई शिनाख्ती कार्ड हूंदो, हर हालत में चेक करे पोइ कंदासीं। बाद में वॾो उन ते एहतजाज बि थियो। जी बिल्कुलु। पर जॾहिं सिंध वफ़ाक़ी सरकार सिंध जा 40 लख माण्हुनि जा शिनाख्ती कार्ड न ठाहिया आहिनि त इहा ज़िम्मेवारी त शिनाख्ती कार्ड ठाहिण जी वफ़ाक़ी सरकार जी आहे। बिल्कुलु वफ़ाक़ी सरकार जी आहे, पर आम माण्हुनि खे मोबिलाइज़ करणु या छा सूबाई हुकूमतुनि जो बि कमु त हूंदो आहे न, त तव्हां जेको आहे सो आम माण्हू सफ़ा सादो आहे, उहो हिनमहिल ताईं जो तव्हां ॾिसो जेको पंहिंजो शिनाख्ती कार्ड नथो ठाराए सघे, ऐं केतिरनि त लखनि जी तादाद में ग़लति शिनाख्ती कार्ड ठाराए चुका आहिनि, ऐं उन्हनि अॻियूं गवर्नमेंटनि में उहे बि वफ़ाक़ी गवर्नमेंट में रहियूं आहिनि, पीपल्स पार्टी बि रही आहे, ज़ाहिर नादरा उन्हनि वटि बि हुई, अलाए केतिरे लखनि जी तादाद में ग़लति शिनाख्ती कार्ड ठहियल आहे। त इन शयुनि खे मोबिलाइज़ करण जो जेको आहे सूबाई हुकूमतुनि जो कमु हुयो त उहो कनि, जेसिताईं ॿियूं पार्टियूं न उन्हनि उहो कयो आहे, पर उहो बि मां सम्झां थी त देरि सां थियो आहे। इन्हनि शयुनि सभिनी खे, छो त इन शिनाख्ती कार्ड ठाहिण लाइ हिकु 2 ॾींहं या 10-12 ॾींहं न, घणा ॾींहं खपनि, इन्हनि शयुनि मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदो। अफ़गाननि जे हवाले सां त सॼी सिंध ख़ुदि तव्हां पार्लियामेंट बि हिन ते दाऊं कंदी रही, अफ़गानी न गणो, उन बावजूदि वफ़ाक़ी सरकार उन्हनि जी का पॉलिसी न ॾिनी आहे। न पॉलिसी त हिकिड़ी ही आहे, असां चऊं था बिल्कुलु असांखे इन ते एतिराज़ बि आहिनि, अफ़गानी आहिनि, उन सां गॾु बिहारी आहिनि, उन सां गॾु ॿिया बि आहिनि शायदि बंगाली आहिनि, ॿिया बि आहिनि, मुख़्तलिफ़ बर्मी आहिनि, इन्हनि सभिनी, पर उन में हुननि हिकिड़ो शायदि खानो ठाहियो आहे जेके उहो पाकिस्तानी न लिखंदा, पाकिस्तानी न लिखंदा। हाणे इहो शयूं आहे न, त असां उन्हनि खे कीअं था साबित कयूं त इहे पाकिस्तानी हिते न आहिनि, जेके वेठा आहिनि, जेके धारिया वेठा आहिनि, उन्हनि खे साबित करण लाइ इहो असांजो कमु आहे त असां उन्हनि खे कीअं था जेको आहे सो एक्सपोज़ कयूं। अयाद पलियो साहब, अवां जी तयारी कीअं आहे हैदराबाद में ऐं ख़ुसूसन कराची सिंध जे गादी वारे शहर में क़ौम परस्त धुरियुनि जी तयारी कीअं आहे, उन्हनि आदमशुमारी जे हवाले सां के कमेटियूं वग़ैरह जोड़ियूं आहिनि? वाउचो साहब, पहिरीं त इन अहम प्रोग्राम में आउं तव्हांखे अॼोकी लेटेस्ट 2 ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थो। हिकिड़ी ॻाल्हि त हैदराबाद जा जेके 2000 ब्लॉक्स ठहिया आहिनि, उहे कराची जे 14000 ब्लॉक्स जे भेट में घटि 3 खां 4000 ब्लॉक्स हुअणु खपंदा हुआ, ऐं कराचीअ में बि इब्राहिम हैदरी, मलीर, सचल जो गडाप, इन्हनि इलाइक़नि में लियारी वधीक ब्लॉक्स जी ज़रूरत हुई जेके कोन ठहिया। हैदराबाद में हिन वक़्तु बि सुबुह खां जेके असांखे कंप्लेंट्स मिलियूं आहिनि, उन में हाला नाके वटि गफ़ूर शाह कॉलोनी में जेका घिटीअ में 6 घर आहिनि, त उते ॿाहिरि जेको असांजो प्यारो अल्ताफ़ हुसैन साहब जो नुमाइंदा अमलो आहे, सो उन घिटीअ में 6 घरनि ते हिकिड़ो नंबर हणी पियो वञे। ईअं ई मूंखे सुबुह जो न्यू सिटीज़न्स कॉलोनी जाम हैदराबाद मां फ़ोन आयो, माण्हुनि कंप्लेन कई त असां वटि 7-7, 8-8 घर आहिनि, किन जायुनि ते हिकिड़े ई घर में अंदरि 5-5 बिल्डिंगूं आहिनि, उन में 5 बिल्डिंगुनि में 5 फ्लोर आहिनि, उन ते माण्हू रहनि, हिकिड़ो नंबर हणी विया आहिनि। मीरपुर माथेलो मां मूंखे शर बिरादरी जे दोस्तनि फ़ोन कयो आहे त असांजे हिन इलाइक़नि में त अचनि ई कोन पिया, मूं चयोमांनि मथां पोइ अचनि, जिन में आया आहिनि उते वेढ़े ते हिकिड़ो नंबर हणी विया आहिनि। इहे ई रिपोर्ट 7 हिन जे आसपास थियूं आहिनि। हाणे कराची मां तव्हांखे ॿुधायां वाउचो साहब, त तव्हांजी हिकिड़ी साथियाणी, पाण जी तव्हांजी असांजी भेण हिकिड़े सिंधी टीवी चैनल जी एंकर, उन मूंखे सुबुह जो, तव्हांखे वरी आउं पंहिंजे में उनजो नालो ॿुधाईंदुसि, उनजो पब्लिक कोन था कयूं, उन मूंखे सुबुह जो मैसेज कयो त आउं गार्डन वारे इलाइक़े में रहां थी, गार्डन, क्यामाड़ी ऐं जेको हीउ इलाइक़ो आहे चुंदरीगढ़ रोड, हिते जेके मेमण ऐं इस्माइली ऐं बोरी कम्यूनिटीज़ आहिनि, उन्हनि ते 3 ॾींहंनि खां प्रेशर आहे अल्ताफ़ हुसैन साहब वारी पार्टीअ जो, त उहे पाण खे उर्दू ॻाल्हाईंदड़ ॾेखारीनि। उन मां के मेमण उन प्रेशर खे सस्टेन करे बर्दाश्त था कनि, के उन जे साम्हूं उहे ॼमी कोन मुक़ाबिलो करे सघिया आहिनि, उन्हनि तइ कयो आहे त उहे उर्दू ॻाल्हाईंदड़ निकिराईंदा। उन सिलसिले खां पोइ मूं अॼु फ़ोन कयो DC साउथ खे बि, मूं अॻूणे DC साउथ सां बि ॻाल्हायो, मूं उन्हनि टकनि जे पीपुल्स पार्टी PTI ऐं PMLN जे उमेदवारनि खे बि चयो, ऐं उन खां अलावा मूं उते कराची जी जेका कंप्लेंट नंबर आहे इलेक्शन कमीशन जो, उनखे बि मैसेज कयुमि। उतां को खड़तेल कोन निकितो आहे, को जवाबु कोन्हे। वी आर गोइंग टू जस्ट टेक इट, या वी आर गोइंग टू एड्रेस दिस इशू। वी आर गोइंग टू, हाणे गोइंग टू अलाए कॾहिं एड्रेस कंदा। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिन में ज़्यादती रुगो सूबाई असेंबली या सूबाई गवर्नमेंट या वफ़ाक़ी गवर्नमेंट न आहे, ॿई धुरियूं असां सां जुठ पियूं कनि। माना हिकिड़े पासे पीपुल्स पार्टी 2009 में जेके घरनि जो तइदाद हो,
उन मुताबिक़ ब्लॉक्स ठाराया आहिनि। पंजाब में 2016 जा, KPK में 2016 जे तइदाद मूजिबि ब्लॉक्स आहिनि। हैदराबाद में, कराची में, सिंधी वसंदनि में 2009 में जेके घरनि जा तइदाद हुआ, उन 2009 में कंहिं इलाइक़े में 140 घर हुआ, त उहे हाणे जेको स्टाफ किरन अथनि उहे 140 ई घर आहिनि। हालांकि उन इलाइक़े में कासिमाबाद जहिड़नि वसंदनि में त हाणे 300-400 8 सालनि में 300-400 घर थी चुका आहिनि। घरनि जो तइदाद पुराणो रखियो आहे। इहो पीपुल्स पार्टी थी करे। शनाख़्ती कार्डनि लाइ पीपुल्स पार्टी ॻाल्हायो कोन वफ़ाक़ सां। पीपुल्स पार्टी डॉक्टर आसिम लाइ, आयान लाइ, अनवर मजीद लाइ इन्हनि लाइ लठ खणी वञी विढ़ंदी आहे, पर हिन इशू ते चवनि था असांजी ॻाल्हि हले कान थी। जॾहिं खोखर ते छापो लॻंदो आहे लाड़काणे में, तॾहिं पीपुल्स पार्टी उन खोखर खे बचाइण लाइ रेंजर्स जा इख़्तियार मुलतवी करे छॾींदी आहे, पर आदमशुमारी ते, पाणीअ ते, वसीलनि ते कुझु लाइ तयारु कोन्हे। ॿिए पासे वफ़ाक़ असां सां छा पियो करे, नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत जो 6 मेंबर जेके वफ़ाक़ जे सेंसस कमीशन जा आहिनि, उन मां 5 जो ताल्लुक़ पंजाब सां आहे, 1 जो ताल्लुक़ KPK सां आहे, बलोचिस्तान सां आहे, ऐं KPK ऐं सिंध जी का बि नुमाइंदगी कान्हे। उन ते न सिंध हुकूमत ॻाल्हायो आहे, न वफ़ाक़ सोचियो आहे। ॿियो जेको डार साहिब कल्ह बयानु ॾिनो आहे त असीं ज़िलनि में नतीजा अनाउंस नथा करे सघूं, त आउं डार साहिब खां पुछणु चाहियां थो त इसाक डार साहिब, हिन जो मक़सदु इहो आहे त तव्हीं इन नतीजनि खे जुलाई ताईं रखी पोइ पंहिंजा मनपसंदि रिज़ल्ट आणींदव। ऐं ॿिए पासे आउं सिंध जे माण्हुनि खे वफ़ाक़ी हुकूमत जे ॿिए बयान ॾांहुं बि ध्यानु छिकाइणु चाहियां थो, जेको हुननि कल्ह जारी कयो आहे त जिन माण्हुनि वटि शनाख़्ती कार्ड न आहिनि उहे ॿी ID ॾेई उहे माण्हुनि खे ॿुधायो त सही ॿी ID कहिड़ी। आउं तव्हां जे प्रोग्राम ज़रिए ॿुधायां थो त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जी ॻाल्हि जो मक़सदु आहे त शनाख़्ती कार्ड खां सवाइ ॿी सुञाणप ते आदमशुमारी ऐं घरशुमारी कंदासीं, त ॿी सुञाणप तव्हांजे प्रोग्राम ज़रिए अवामी आवाज़ टेलीविज़न जे ज़रिए सिंधी माण्हुनि खे ॿुधायां थो, जिन वटि शनाख़्ती कार्ड न आहिनि उहे पंहिंजो मैट्रिक जो सर्टिफिकेट तयारु रखनि या प्राइमरी सर्टिफिकेट तयारु रखनि, उहो न अथनि वोटर लिस्ट जो नंबर ऐं उहा पर्ची वोटर लिस्ट जो नंबर मोबाइल फ़ोन ते मैसेज करे उहो नंबर घुराए वठनि, उहो कढी उन्हनि खे प्रिंट जी सूरत में ॾियनि। उहो बि न अथनि त पंहिंजे कॉलेज या यूनिवर्सिटी जे एडमिशन कार्ड ॾियनि, उहो न अथनि त बिजली, गैस ऐं PTCL मोबाइल लिंक यू फोन जो बिल जी कापी ॾियनि त असांजो नालो हीअ आहे, इन ज़रिए पंहिंजी रजिस्ट्रेशन कराइनि। इन बहाने में न अचनि त असां वटि शनाख़्ती कोड कान्हे। अया साहब, जीअं त अवां जीअं हाणे चयो त वफ़ाक़ी सरकार बि जेको आहे उन ज़िलनि ते जेको आहे नतीजा जेके आहिनि ज़ाहिर करण जो न चयो आहे, या शनाख़्ती कार्डनि जे हवाले सां या इन जिन जन धांधलियुनि जी अवां ॻाल्हि कई आहे, इहा तव्हांखे अॻुवाट ख़बर हुई त इहा तव्हां अॻुवाट इन ते छो हिकिड़ी रिथाबंदी तहत आवाज़ छो कोन उथियो, ऐं उन लाइ सिंध सरकार ते या वफ़ाक़ी सरकार ते सिंधी कॉम्प्रेस जमायतुनि ऐं सिविल सोसाइटी पारां दबाव छो कोन आयो? आदाब आहूजा साहब, हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदी, तव्हां मूंसां गॾु शरीक हो जॾहिं माज़ी में कायम अली शाह साहब APC कई हुई। सिंध जे कॉम्प्रेस अथनि, सिंध जे सिविल सोसाइटी, सभिनी कायम अली शाह साहब जी APC में तव्हां बि बहस सहाफ़ी कवरेज लाइ, त उते सभिनी वञी साथ ॾिनो हो त बाबा पीपुल्स पार्टी जेकॾहिं आदमशुमारी खे लीड कंदी त सिंध जा सभु माण्हू रिगार्डलेस ऑफ एनी अपोज़िशन उहे हुनजो साथ ॾींदा जेकॾहिं सही अंग अखर ॼाणाई। पर पीपुल्स पार्टी तव्हां ॾिसो पिया मूं जीअं चयो त जंग, हाणे ॾिसो न, जेकॾहिं बंदि टुटी वियो आहे टोड़ी जो, त उहो टोड़ी जे बंदि टुटण लाइ पाण चई सघूं था वञी त बाबा सजाद बरोई ऐं हसन अली ॿपड़ तूं लठ खणी वञी टोड़ी जे बंदि खे रोक, उहो रोकण जी कोशिशि करे, 2 तगारियूं मिटी जूं खणी वञे। अया साहब, अवां सां इन जॻह ते वरी ॿीहर गुफ़्तगू कयूं था, थोरो नंढी विथी जो वक़्तु थियो आहे, ऐं जीअं विथी था वापसि अचूं था त तव्हां सां हितां ई वरी ॿीहर गुफ़्तगू कयूं था। नाज़रीन, नंढी विथी जो वक़्तु थियो आहे ऐं नंढी विथी खां पोइ असां पंहिंजनि अयाज़ पलियो साहब बि मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हाईंदासीं, आजिज़ जमाली ऐं शेर मोहम्मद ख़्वार साहब सां बि ॻाल्हाईंदासीं, ऐं उहे अॼु सॼी फील्ड में हुआ, उन्हनि खां पुछंदासीं त कराची जी सूरत हाल कीअं आहे। नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चइजे थी। जी अया साहब, तव्हां कुझु चवणु पिया चाहियो? हा, मूं वाहूजा साहब इहो बि चयो त हाणे जेको उते इंतज़ाम, मसलन को SP जेकॾहिं थाणे में कंहिं माण्हू खे कुटराए पियो त उन ते कार्रवाई लाइ पाण त घोड़ त करे सघूं था, पर इंटरफेयर या उते सेशंस कोर्ट कंदी आहे, DIG कंदो, बंदि रोकण ऐं बंदि जो जेका ब्रीच बंदि करण लाइ इरिगेशन जा बिल्डोज़र ऐं डोज़र खपनि। पर इहा ॻाल्हि सही आहे त सिंध जे माण्हुनि खे जेको जॉइंट हिकिड़ो प्रेशर डेवलप करणु खपे आदमशुमारी ते, कलेक्टिव ते, सो कोन थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ऐड करणु चाहियां,
उहा हीअ आहे वाऊचो साहब त जेको डार साहब चयो आहे त असां ज़िलनि में अनाउंस नथा कयूं, इन ते सिंध असेंबली खे हरकत में अचणु खपंदो, जेका कान आई आहे। गवर्नर खे प्रोविंशियल मिनिस्टर ऐं कैबिनेट ऐं वज़ीर आला खे, ज़रदारी साहब खे, बिलावल साहब खे। मसइलो हीअ आहे त सिंध जी आबादी ॾिसो, हाणे हैदराबाद में माण्हू घुमणु ईंदो आहे त हैदराबाद में किथे ईंदो आहे? हैदराबाद में रानी बाग वेंदो आहे, कराची में माण्हू क्लिफ्टन ते वेंदो आहे। हाणे माण्हू चवे थो क्लिफ्टन ते रश छो आहे? क्लिफ्टन ते रश त हूंदी न, छाकाणि आचार्य जुमे ते सभु माण्हू अची गॾु थींदा। त सिंध में त रश थींदी, सिंध में आदमशुमारी वधियल अंग अखर ईंदा। हिकिड़ो त पाकिस्तान जो वाहिद बंदरगाह आहे, वाहिद इंटरनेशनल एयरपोर्ट आहे। समूरे पाकिस्तान जे रहंदड़ माण्हुनि जा मिट माइट कराची में रहनि था, उहे सभु हिते कड़कनि था। त डार साहब खे या वफ़ाक़ी हुकूमत खे ख़ौफ़ छो आहे सिंध जा अंग अखर वधण जो? सिंध जा अंग अखर दर हक़ीक़त हिन आदमशुमारी में, ऐं तव्हांखे इंतिहाई ज़िमेदारी सां बि चवां त पाकिस्तान जी कुल आबादी जो 33 खां 35 सैकड़ो थींदो। हाणे 33 खां 35 सैकड़ो जे बजाए असांखे जेकॾहिं लॉलीपॉप ॾींदा ऐं ज़रदारी साहब वञी आया आहिनि आसम जे करे क़बूल करे ईंदो त 23 मां वधाए असांजी 24 ॾाही 5 कंदा, त इहा सिंध जा माण्हू क़बूल कोन कंदा। पाकिस्तान जी आदमशुमारी जो 35 सैकड़ो सिंध जी आदमशुमारी आहे। उहे अंग अखर जेन्युअन हूंदा, उन खां घटि करे 27, 28, 26 ॾेखारींदा त उहो फ्रॉड हूंदो, ॿियनि सूबनि जी आदमशुमारी घटिजे पई सूबे में। ऐं ॿियो त हिते जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि से बि सॼे पाकिस्तान जा वधीक आहिनि। उन्हनि इलीगल इमिग्रेंट्स खे असांजी आदमशुमारीअ खां धार करे ॻणियो वञे ऐं उन्हनि खे हितां वापसि मोकिलियो वञे ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे संदन सूबनि में, ऐं जेके ॿियनि मुल्कनि मां आया आहिनि उन्हनि खे संदन वापसि मुल्कनि में न मोकिलियो वियो त सिंध जी मईशत, सिंध जी सियासत, इक़्तिसादियात उन्हनि जो वज़न कोन खणी सघंदी। महिरबानी अयाज़ साहब, वक़्तु ॾियण जी आवाज़ महिरबानी। आजिज़ जमाली साहब, तव्हां ॿुधो अयाज़ पलियो साहब बि चयो, या असांजी सोरठ थेबो साहब आहे MPA बि चयो त सिंध सरकार मुतहरिक नज़र न आहे आई, पर जॾहिं त हीअ आहे वफ़ाक़ी सरकार जो मामिलो आहे, वफ़ाक़ी सरकार खे समूरनि सूबनि सां वहिंवार दुरुस्त करणु खपंदो। अवां अॼु आदमशुमारी जो सॼो मरहलो बि ॾिठो आहे, त अवां कीअं लॻो त हीअ जेका आदमशुमारी अॼु घरशुमारी थिए पई, मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां शिकायतूं आयूं त पेंसिल सां बि जेको आहे सो लिखनि पिया, त इन अमल खे कीअं था ॾिसो? साईं, हाणे अयाज़ पलीजो साहब बि सियासी माण्हू आहे, मैडम सोरठ थेबो बि सियासी आहे, संदन पार्टियूं आहिनि, पंहिंजी पंहिंजी पार्टी जो मौक़िफ़ु आहे। असांजो मौक़िफ़ु कुझु ईअं आहे त हिकु त उहा ॻाल्हि जेका आवाम जी ॻाल्हि आहे, माण्हुनि जी जेका ॻाल्हि आहे उहा ॾिसंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, उहा कंदा आहियूं। ॿी जेका फील्ड में तव्हां जीअं चयो जेको ॾिसंदा आहियूं उहा कोट कंदा आहियूं। आदमशुमारी जे हवाले सां मां 2-3 नयूं ॻाल्हियूं कंदो हलां जिन ते घटि ॻाल्हि पई थिए। हीअ ॻाल्हियूं रोज़ गैर क़ानूनी परॾेहनि वारी ॻाल्हि बि रोज़ पई थिए, शनाख़्ती कार्ड वारी ॻाल्हि बि रोज़ पई थिए, वोटर लिस्टनि वारी ॻाल्हि। हिकिड़ी ॻाल्हि इहा बिल्कुलु सम्झण जहिड़ी आहे त आदमशुमारी वोटर लिस्ट न आहे, सेंसस वोटर लिस्ट न आहे। इहा ॻाल्हि क्लियर हुजणु घुरिजे। माण्हू इहो था सम्झनि शायदि असांजो को वोट पियो लिखिजे, ईअं न आहे। आदमशुमारी रुगो मर्दनि ऐं औरतुनि जो बि न आहे। आदमशुमारी में ॿार बि ॻणिबा आहिनि, आदमशुमारी में घर जा कमरा बि ॻणिबा आहिनि, आदमशुमारी में घर जी साइज़ केतिरी आहे उहो बि लिखिबो आहे। आदमशुमारी में हिकिड़े सरबराह जा पंहिंजा फैमिली जा यानी उनजो कुटुंब जा केतिरा आहिनि, ज़ाल मुड़ुसु ऐं माउ खां सवाइ जेकॾहिं नंढा ॿार आहिनि, जेके सग़ीर आहिनि, जेके बालिग़ न आहिनि, उन्हनि जा नाला बि लिखिराइबा आहिनि। त हीअ वोटर लिस्ट न आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु उन जे करे हीअ ॻाल्हि बिल्कुलु असांखे ज़हन में रखणु घुरिजे त को घर जो हिकिड़ो बि वॾो माण्हू उहो जेका डेटा एंट्री करणु जेका टीम ईंदी उनखे लिखाए सघे थो। उन्हनि खे उन टीम खे इहो हक़ु न आहे त सभिनी माण्हुनि जा शनाख़्ती कार्ड, मसलन मां आहियां, मुंहिंजे घर ते जेकॾहिं शुमारियात खाते जी टीम अचे थी, उन सां गॾु पाकिस्तान जी फ़ौज जो हिकिड़ो सिपाही बि गॾु आहे, मुंहिंजे घर ते हू अचनि था त मूंखे पंहिंजे शनाख़्ती कार्ड सां गॾु पंहिंजे ख़ानदान जा समूरा तफ़सील लिखाइणा आहिनि ऐं मां जेके तफ़सील ॿुधाईंदुसि उहे उन्हनि खे लिखणा आहिनि। उन्हनि खे इहो हक़ु न आहे त जेकॾहिं मां चवां त मुंहिंजे घर में 8 फ़र्द था रहनि, हू मूंखे पोइ पुछनि त 8 कीअं था रहनि भला। भई उहो शनाख़्ती कार्ड में सभु डेटा मौजूदु आहे। अॼु शनाख़्ती कार्ड उहो आहे जंहिंमें सिर्फ़ु माण्हूअ जो तव्हां नंबर क्लिक कंदो त उनजी सॼी डेटा अची थी वञे त उनजा ॿार केतिरा आहिनि, उनजी फैमिली केतिरी आहे, उनजो घरु केतिरो आहे, हू पैदा किथे थियो आहे, हू रहे किथे थो। इहो शनाख़्ती कार्ड में मौजूदु आहे। जीअं पलीजी साहब चयो, शनाख़्ती कार्ड खां सवाइ बिजली जो बिल बि शनाख़्ती कार्ड ते ठहंदो आहे, मोबाइल फ़ोन जो जेको बिल आहे उहो बि शनाख़्ती कार्ड ते ठहंदो आहे। जेकॾहिं मोबाइल फ़ोन बि तव्हांजे नाले ते आहे त शनाख़्ती कार्ड जे ज़रिए आहे, बायोमेट्रिक सिस्टम जे ज़रिए। त चवण जो मतिलबु आहे, पर बि मां इहा ॻाल्हि थो करणु घुरिजां त उनजे करे हीअ वोटर लिस्ट न आहे, हुनजे करे फेडरल गवर्नमेंट खे इन ज़िद तां बिल्कुलु बि लहणु घुरिजे त हीअ शनाख़्ती कार्ड जे ज़रिए थींदो। छो हीअ वोट न पियो दर्ज थिए, हीअ सिर्फ़ु माण्हुनि जी ॻणप पई थिए, आदमशुमारी पई थिए, आदम ॻणप पई थिए त पाकिस्तान में बालिग़ माण्हू केतिरा आहिनि,
पाकिस्तान में औरतूं केतिरियूं आहिनि, पाकिस्तान में मर्द केतिरा आहिनि, पाकिस्तान में ॿार केतिरा आहिनि। उनजे करे हर माण्हूअ जी ॻणप थियणु घुरिजे, उन लाइ शनाख्ती कार्ड लाज़मी न आहे। रही ॻाल्हि अञा नई ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाईंदो हलां त हीउ हिकिड़ो प्रिंटेड फॉर्म आहे। शनाख्ती कार्ड हीउ आदमशुमारी जो जेको फॉर्म आहे उहो छपियल फॉर्म आहे जेको फेडरल गवर्नमेंट छपिरायो आहे। उन में हर शइ लिखियलु आहे। हुनजे करे हर माण्हूअ खे इहो आइनी क़ानूनी हक़ आहे त उहो उनखे पढ़ी लिखाए। मुमकिन आहे जेकॾहिं मां पंहिंजे खाने में ॿोलीअ जे खाने में सिंधी लिखियो हुजे, मुमकिन आहे जेको उहो लिखंदड़ हमरा आहे उन सिंधी न लिखियो हुजे, त हुनजे करे इहो मूंखे हक़ आहे त मां उन खां इहो पुछी सघां थो, बाबा तो जेको लिखियो आहे उहो मूंखे ॾेखार ज़रूरु, घटि में घटि जेको मां सेटिस्फाइड थियणु मुंहिंजो ज़रूरी आहे, मुंहिंजो मुतमैन थियणु ज़रूरी आहे। जेकॾहिं मां मुतमैन न आहियां त मां उनखे क़बूल न कंदुसि। ऐं पोइ हुनजे लाइ हिकिड़ो तरीक़ेकार इहो आहे त जेको मॉनिटरिंग टीम ठहियलु आहे ज़िले में डिप्टी कमिश्नर जी ऑफिस में, मां उनखे उन ई महिल उनजो नंबर बि मौजूदु आहे, उनखे इहा शिकायत करे ॿुधाए सघां थो त हीअ जेका एंट्री थी आहे मूंखे क़बूल न आहे, हीअ मुंहिंजी एंट्री ग़लति कई वई आहे। टी हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधाए, इन्हनि ॻाल्हियुनि खे थोरो माण्हुनि खे हिकिड़ी अवेयरनेस बि ॾींदा हलूं। सियासी ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, आदमशुमारी जे फील्ड जी ॻाल्हि था कयूं। अॼु अञा पहिरियों ॾींहुं आहे ऐं हुन में 3-4 ॻाल्हियूं थियूं आहिनि ज़रूरु जेके रिपोर्ट थियूं आहिनि हींअर ताईं। हिकिड़ी इहा ॻाल्हि जेका तव्हांखे हिकिड़े कंहिं इलाइक़े मां जौहर टाउन मां इहा ॻाल्हि रिपोर्ट थी आहे त को कंहिं माण्हूअ जौहर कॉम्प्लेक्स मां त पेंसिल जे ज़रिए पे लिखियऊं। पर मज़ेदार ॻाल्हि आहे त 2011 में जॾहिं आदमशुमारी जो पहिरियों मरहलो घरशुमारी पे थी त सॼी कराची में पेंसिल सां पे लिखियऊं, जंहिं ते पोइ बाद में एतिराज़ थिया ऐं जंहिंखां पोइ उहो आदमशुमारी जो मरहलो मुलतवी थी वियो, न थी सघियो। पेंसिल बिल्कुलु ग़ैर क़ानूनी आहे। जेकॾहिं किथे को बि माण्हू ॾिसे थो त पेंसिल सां जेकॾहिं रजिस्ट्रेशन थी रही आहे उनखे क़बूल न करे ऐं उनखे उते ई एतिराज़ करे त हीअ मां क़बूल न कंदुसि। प्रिंटेड आहे, उन ते ब्लैक पेन सां लिखिणो आहे उन में, ऐं ताकी उहो इंक अहिड़ी हुजे जेका ड्रही न सघे। उहो इहो बि उन फॉर्म में ख़ुदि मौजूदु आहे। त अॼु हिकिड़ी इहा ॻाल्हि रिपोर्ट थी आहे हिकिड़े हंधि खां जेका मूं ॿुधी आहे, सदर में मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे घर जो बि उन्हनि जेका मूं ॿुधी मां उहा ॻाल्हि शिकायत बि त हुन में इहा रिपोर्ट थी आहे। मुमकिन आहे कुझु हंधनि तां थी हुजे त जेको आहे सो पेंसिल जे ज़रिए बिल्कुलु ग़ैर क़ानूनी आहे। हाणे हिन में हिकिड़ी ज़िमेदारी बणिजे थी, जेको पाकिस्तान जी फ़ौज जो जेको नौजवान गॾु आहे, जेको 2 लाख ॿुधायो वियो आहे त ज़िमेदारियूं अदा पियो करे, त जिते को प्रॉब्लम पियो थिए हू उनखे ॾिसे। जेको माण्हू एतिराज़ थो करे त उहो एतिराज़ जो मतिलबु आहे अमन अमान जो मसइलो थींदो। जेकॾहिं मां उनखे क़बूल नथो कयां, इट मीन्स की अमन अमान जो मसइलो थींदो, त इहा उनजी ज़िमेवारी आहे त हुनखे ज़रूरु ॾिसे त हिते गड़बड़ न थियणु घुरिजे। आदमशुमारी ॾिसो, अयाज़ पली जी हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु मां हुन सां इतफ़ाक़ थो कयां, मैडम बि शायदि इनडायरेक्टली उहा ॻाल्हि कई त सिंध उहो सूबो आहे जंहिं ते आबादी जो दॿाउ, इहो बि गवर्नमेंट जा अंग अखर आहिनि त सूबा सिंध ते ऐं ख़ासि तौर ते कराची जे शहर ते सॼे पाकिस्तान मां आबादीअ जो दॿाउ वधीक आहे। इंटरनेशनल फिगर्स आहिनि त आबादी जो दॿाउ वधीक आहे। इट मीन्स की 1998 वारी आदमशुमारी न थींदी, उन खां वधीक ई थींदी। 98 में जेका थियल आहे उन में जेको परसेंटेज ॼाण आयल आहे त हिकिड़े साल में 2% खां 3% ॿुधायो वियो त ग्रोथ रेट वधे थी। 98 में 98 जी हाणे हिकिड़े साल में जेकॾहिं 2% ग्रोथ रेट वठे थी त 10 सालनि में उहा 20% थींदी। 14 साल हाणे 20 सालनि में उहा 40% वञी थींदी। यानी ग्रोथ रेट जेकॾहिं साल जी एवरेज लॻायूं त इन हिसाब सां बि जेकॾहिं कराचीअ जी आबादी 1998 में 1.5 करोड़ ॿुधायल आहे जेका या लॻभॻि उनजे, त अगरि हींअर लॻभॻि वञी उनजे डबल थींदी। यानी इन ग्रोथ रेट 1998 जे ग्रोथ रेट जे हिसाब सां बि जेकॾहिं काउंट कजे त वञी डबल थींदी आदमशुमारी कराची जे शहर जी। इहो कीअं मुमकिन आहे त तव्हां चवंदव त 1998 में 1.5 करोड़ हुई ऐं 19 सालनि खां पोइ उहा 1 करोड़ 60 लख आहे? इहो मुमकिन न आहे। ऐं मूंखे इहो ख़दशो आहे, हिते अॼु फस्ट टाइम हिन ते ॻाल्हायूं पिया, मूंखे इहो ख़दशो आहे त आदमशुमारी जेकॾहिं बहितर न थी त मुल्क में हिकु वॾे पैमाने ते हिकिड़ो तूफ़ान खड़ो थींदो। छो जो हीअ आदमशुमारी जॾहिं जो जसब मरहला मुकमिल थींदा न, हीअ साल वञी पूरो थियण वारो हूंदो ऐं हींअर इलेक्शन 2018 जे इलेक्शन जूं तयारियूं आहिनि, अञा वोटर लिस्टनि जो मरहलो अॻिते आहे, त हिकिड़ो वॾो हिकिड़ो तूफ़ान बर्पा थींदो। उनजे करे वफ़ाक़ी हुकूमत जी बि इहा ज़िमेदारी आहे, सूबाई हुकूमत जी बि इहा ज़िमेदारी आहे, इवन पाकिस्तान जे फ़ौज जी बि इहा ज़िमेदारी आहे त हीअ आदमशुमारी इंतिहाई फेयर थियणु घुरिजे जेकॾहिं मुल्क खे कंहिं वॾे तूफ़ान खां बचाइणो आहे। शेरमन कौर साहब, अवां कीअं था ॾिसो हिन सॼे प्रोसेस खे? ऐं कुझु ॾींहंनि खां सिंध गवर्नमेंट 2-3 ख़त बि लिखिया फेडरल गवर्नमेंट खे
उन ते पंहिंजा एतिराज़ बि अफ़गाननि जे हवाले सां एतिराज़ वारिया ॿियनि जे हवाले सां। पर साॻी जॻह ते कल्ह सीनियर वज़ीर जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कई उनखे बंगालियुनि जे हवाले सां जॾहिं पुछियो वियो त हुन चयो त इहे पाकिस्तान खां ठहण वक़्तु बि हिते हुया ऐं पाकिस्तान जॾहिं ॿिनि हिसनि में विराइजी वियो आहे तॾहिं बि हू पाकिस्तान में आहिनि, तंहिंजे करे इन्हनि खे ॻणियो वञे त ही अफ़गाननि जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि था कनि ऐं बंगालियुनि जे लाइ ॿी ॻाल्हि था कनि। त इन गैर क़ानूनी माण्हुनि जे लाइ जेका इहा सिंध गवर्नमेंट जो इहो मौक़िफ़ आहे इनखे कीअं था ॾिसो? सिंध हुकूमत जे बारे में हाणे मां कुझु नथो चई सघां, छो त 3 ॾींहं अॻु में सुप्रीम कोर्ट जी ऑब्ज़र्वेशन आई आहे जंहिं मुखातिब थींदे चयो सिंध हुकूमत खे त हुकूमत में ऐं माफ़िया में फ़र्क़ु हूंदो आहे जेको सिंध में नज़र नथो अचे। त इन मज़ा हाणे सुप्रीम कोर्ट खां वधीक त हाणे मुंहिंजी राय का नथी थी सघे। ऐं सुप्रीम कोर्ट इहो बि चयो त सिंध हुकूमत जेकॾहिं ठीके ते इदारा हलनि था त पोइ छा भला हुकूमत बि ठीके ते हलाए। हाणे उन हुकूमत जी परफॉर्मेंस वेही करे असां डिस्कस कयूं जंहिंखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो वॾो इदारो माफ़िया करार ॾिए त मुंहिंजे ख़्याल में इहो मुनासिबु कोन्हे को। असांखे घुरिजे त असां पंहिंजनि ॾुखनि सूरनि जी ॻाल्हि करियूं। 18 सालनि खां पोइ आदमशुमारी थिए थी ऐं 18 ॾींहं थिया आहिनि त असांजा क़ौम परस्त जाॻिया आहिनि त बाबा हीअं थी वेंदो हूअं थी वेंदो। 18 सालनि में तव्हां इहो ॾिसो त सिंध ॾांहुं या कराचीअ ॾांहुं जेके रेलूं आहिनि, पेशावर खां ईंदड़ रेलुनि जी तादाद में केतिरो इज़ाफ़ो थियो, पिंडीअ खां लाहौर खां ईंदड़ ट्रेनुनि में केतिरो इज़ाफ़ो थियो ऐं जेका लाड़कानी जेकबाद न सुबुह जो कराची मां ट्रेनूं वेंदियूं उहे बंदि कयूं वयूं। ठीकु आहे, हाणे हिन वक़्तु कराची जी आबादी वधंदी ऐं सभई चाहिनि था त कराची जी आबादी वधियल नज़र अचे। केरु थो चाहे MQM मां जेतिरा बि धड़ा निकिता आहिनि उहे सभई चवनि था त कराची जी आबादी वधियल नज़र अचे, सिंध जे ॿाहिराड़ियुनि जी आबादी घटि नज़र अचे त जेको सीटुनि जो तनासुब आहे क़ौमी असैम्बली सूबाई असैम्बलियुनि जो उन जो कराचीअ खे नड़ी विथी जो वक़्तु थियो आहे, हुकुम थियो आहे। इन विथी खां पोइ हितां ई साॻी जॻह तां हिनखे तव्हांजी गुफ़्तगू खे जेको आहे सो शुरू कंदासूं। नाज़रीन, नड़ी विथी जो वक़्तु थियो आहे। नड़ी विथी खां पोइ वरी हिकु दफ़ो ॿीहर मिलूं था। नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु सुवाल में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चइजे थी। जी शर्मा साहब, अव्हां ॻाल्हायो। मूं इहा अर्ज़ु बि कयो त सभिनी जी इहा कोशिशि आहे उहे धुरियूं जंहिंजो शहरनि में वोट बैंक आहे त सिंध जे शहरनि जी आबादी वधीक ॾेखारी वञे, ॿाहिराड़ियुनि जी घटि ॾेखारी वञे। नंबर 2 ते बल्दिया टाउन में तव्हां वञो, तव्हां क्यामाड़ी में वञो, तव्हां बाबा शम्स में वञो, तव्हां जेके असांजा ॿेट आहिनि तव्हां उते वञो, कराची कोरंगी में सवें ॻोठ आहिनि तव्हां उते वञो, तव्हां जेको कराची जो खाकरूब जो कमु कंदड़ हिंदू फैमिलीज़ आहिनि तव्हां उन्हनि में वञो, उन्हनि जी प्योर ॿोली सिंधी आहे। शिया असना श्री ख़ोजा जमात में तव्हां वञी ॾिसो, तव्हां आगा खानियुनि में वञी ॾिसो, बोहरियुनि में वञी ॾिसो, इहे सभु सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि। पर उन्हनि सां असांजे पार्टियुनि जो कहिड़ो तालुक़ु रहियो आहे, असांजे सियासतदाननि जो कहिड़ो तालुक़ु रहियो आहे, असां उन्हनि खे पंहिंजे सिफ़ुनि में न आंदो आहे। इवन फारूक सत्तार आहे, फारूक सत्तार पंहिंजे पीउ सां मुंहिंजी मुलाक़ात हिकिड़ो दफ़ो कराई सत्तार साहिब सां, हुन सां सिंधीअ में सॼो हिसाबु किताबु घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। ठीकु आहे न। मसइलो इहो आहे त 18 सालनि जी निंड मज़ा 18 ॾींहंनि में असां कीअं बेदार थींदासीं। कराचीअ में अचणु, हैदराबाद में अचणु, मीरपुर ख़ासि में साहब तव्हां इहे ॻाल्हियूं था कयो पिया, पर हिन वक़्तु मिठी ऐं इस्लाम कोट में तव्हांजी जेका ईंदड़ सालनि जी आबादी आहे उन में तव्हां उते पाण खे बचाए ॾेखारिजो त तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि थींदी। हिन वक़्तु असां जंहिं आबादी जे जंहिं तूफ़ान में वञूं पिया, हाणे
इसहाक डार जी हैसियत कहिड़ी आहे, कानूनी कॉन्स्टिट्यूशन आइनी हैसियत कहिड़ी आहे जो आदमशुमारी जे मसइले ते ॻाल्हाए, नाणे जो वज़ीर खज़ाने जे मसइलनि ते ॻाल्हाए, इकनॉमिकल सूरत हाल ते ॻाल्हाए, माशियत ते ॻाल्हाए, जेको उन सब्जेक्ट आहे न, जेकॾहिं इन हवाले सां ॻाल्हाए त चौधरी निसार अली ख़ान ॻाल्हाए सघे थो। हीअ अमरा विच में टंग छो थो अड़ाए? तव्हां इन मंझां हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॾिसो न, त इहो छो थो थिए? हिन वक़्तु असां सिंधी केॾा मज़लूम आहियूं। ख़ुदा जो कसम आहे, हिकिड़े माण्हू मूंखे हिकिड़ो शेर मोकिलियो गाने जी सूरत में, तरन्नुम जी सूरत में, आबादी में पाण खे सिंधी लिखायो। उन में ख्वावड़ जमाली थईम ऐं साईं पलीजा ऐं साईं वाहोचा ऐं साईं भुटा ऐं इहे जलबाणी, इहे ज़ातियूं हुजनि, थेबा, इहे सभु ॾेथा, इहे सभु ज़ातियूं हुन में, त ख़ुदा खे मञो तव्हां पाण खे सिंधी लिखाइजो। सिंधी खे सिंधी था चओ। अड़े भाई, अहिड़ो बि को बेग़ैरत माण्हू थी सघे थो छा, जंहिंजूं 7 पुश्तनि खां वधीक सिंध में गुज़री वियूं हुजनि, ऐं असां उनखे वरी चऊं त तूं पाण खे सिंधी लिखाए या इहो लिखाए, त असां घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। भाई असां ॾिसो न कहिड़ी ग़रीबीअ मां पिया गुज़रूं, कहिड़ी असां मुसीबत मां पिया गुज़रूं, कहिड़े असां माहौल मां पिया गुज़रूं। हिकु तरफ़ कराचीअ में असां उन्हनि खे चऊं था बाबा जिते वणे तव्हां कचूं आबादियूं ठाहे वेही रहो, तव्हां बाचा ख़ान जे नाले ते ठाहियो, कंहिं ॿिए ख़ान जे नाले ते ठाहियो, मुशरफ जे नाले ते, जंहिंजे ज़ियाउल हक़ जे नाले ते ठाहियो, तव्हां कॉलोनियूं ठाहियो, तव्हां आबादियूं ठाहियो, तव्हां सभु ॻाल्हियूं कयो। वरी असां जेको पैसे वारा माण्हू आहिनि उन्हनि खे असां बहरिया टाउन बि ठाहे था ॾियूं, ज़ुल्फ़काराबाद बि ठाहे था ॾियूं, उन्हनि जी असां हिते सरमायाकारी बि करायूं था, उन्हनि खे असां आज़ादु कश्मीर वारनि खे चई हिते असां शुगर मिलूं वठी था ॾियूं पिया, त भई तव्हां हिते अची पंहिंजो कारोबार कयो, तव्हां हिते सेट थियो। ऐं जेॾी महिल आबादी थी अचे त पोइ था चऊं असां सिंधी अक़लियत में था अचूं। भई छो न ईंदासीं, छाजे करे न ईंदासीं? असांजा जेके लीडर आहिनि उन्हनि जो रोल छा रहियो आहे, असांजे माण्हुनि जो रोल छा रहियो आहे, असांजे उस्ताद जो रोल कहिड़ो रहियो आहे, असां जेके सहाफ़त जो इहे सभई ॻाल्हियूं अंडर डिस्कशन अचणु खपनि न। त असां अच्छा नंढड़े खां नंढड़ी ॻाल्हि ते बि सिंध हुकूमत जी आगाही मुहिम ईंदी आहे त भई तव्हां जेको आहे सो लेबर खाते जो इश्तिहार ईंदो आहे त तव्हां पाण खे बीमारी खां बचाइण लाइ इहे तदबीरूं इस्तेमालु करियो, तव्हां फलाणी थैलीसीमिया खां बचण लाइ। हिते त भई तव्हांजो वजूद ख़तरे में आहे ऐं उन ते को इश्तिहार कोन्हे, का मुहिम कान्हे। मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि आहे न, तव्हां हिकिड़ो ख़त लिखी छॾियो, इहे ख़त लिखण जो फ़ाइदो कहिड़ो आहे? जॾहिं तव्हां ॾिसो था त सभई तयारियूं मुकमिल आहिनि ऐं हिकु ॾींहुं 24 कलाक अॻु में तव्हां ख़त लिखो था, तव्हांखे ख़बर बि आहे पंहिंजी हैसियत जी त तव्हांजी हैसियत कहिड़ी आहे, तव्हांखे उते कीअं एड्रेस कयो वेंदो आहे, तव्हांजी उते मतिलबु इहे सभई ॻाल्हियूं ॾिसी करे त हीअ रुॻो खाना पूरी करण जे चकर में आहिनि। बाक़ी निसार खोड़े इहो सही चयो आहे, इहो कहिड़ो मसइलो आहे? पहिरें नंबर ते वाहोचा साहिबु त जॾहिं तव्हां वटि नादरा जहिड़ो इदारो मौजूदु आहे, जंहिं वटि आलमी स्टैंडर्ड जो हिकिड़ो नेटवर्क सॉफ्टवेयर मौजूदु आहे, जंहिंमें जेको माण्हू ॼमे थो उनजी दाख़िला थिए थी रखी थी वञे, जेको मरे थो उनजो डेथ सर्टिफिकेट, हाणे त निकाहनामो बि नादरा थी शू करे। उनखां पोइ हाणे जेको आदमशुमारी हीअं त कराइण सां इहा मुदे ख़ारिज आहे। इहो सिस्टम जेको तव्हांजो मौजूदु आहे, घर ते वञी बीह करे भई तव्हां केतिरा माण्हू रहियो था, तव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हायो था, 18 साल अॻु वारी ॿोली वारा जेके खाना असां भरियासीं, जंहिंमें मां सिंधी लिखायो, पंहिंजी मादरी ॿोली उर्दू लिखाई, पंजाबी लिखाई, उहा ख़तमु थी वई छा? मूंखां सुवाल केरु करे न त भई 18 साल पहिरियां तव्हां जेको आहे सो सिंधी लिखायो, हाणे तव्हां उर्दू था लिखायो, या पहिरियां तव्हां उर्दू लिखायो, हाणे तव्हां पंजाबी। हिकिड़ी ॻाल्हि आहे न, उहो काॾे वियो रिकॉर्ड? इहो रिकॉर्ड त अॻु में बि त कयो हो न, त हाणे वरी इहो ॿीहर रिकॉर्ड जी कहिड़ी ज़रूरत पेश आई आहे? तंहिंजे करे हाणे ही ॾाहा थियनि असांजा हुकुमरान, अवाम जो पैसो, अरबन जी जेका सरमाया सीड़पकारी आहे हिन बजट ते, माण्हुनि जो ज़हनी सुकून बि जेको तबाह आहे, ही त जेको न रुॻो इहो त रोज़ानी जी अपडेट साम्हूं अचणु खपे, पर आउं चवां थो त नादरा वटि इहो रोज़ानी जी बुनियाद ते नादरा असांखे ॿुधाए त अॼु पाकिस्तान में हेतिरा माण्हू मरी विया, अॼु पाकिस्तान में हेतिरा माण्हू ॼावा, असांजी कुल आबादी हेतिरी बीठी, फिलाणे ज़िले में हेतिरा ॼावा, फिलाणे में हेतिरा ॼावा, सिंध में अॼु हेतिरा माण्हू ॼावा, हेतिरा मरी विया, पंजाब में हेतिरा ॼावा, हेतिरा। इहो त रोज़ जो कमु हुजणु खपे न। जॾहिं तव्हां वटि सभु कुझु आहे बि सही, त माण्हुनि खे अज़ाब में छाजे करे जेको आहे सो इहो जेको मुब्तला कयो वियो आहे। बाक़ी हा, इहा ॻाल्हि बिल्कुलु 100% असांजी जेका इक़्तिदार में अचण वारियूं पार्टियूं आहिनि,
जिन खे वारो मिले थो, जिन में मुस्लिम लीग फंक्शनल भी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी भी आहे, उहे ॿई ऐं सूरत नून लीग भी आहे। नून लीग जी त मतिलबु उहा हैसियत कान सिंध में हुकुमरान त रही आहे न मां रही आहे, पर ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि आहे त ॾोह वंडे ॿ भाङा कबो आहे न, त हिननि जी माना ऐं नवाज़ शरीफ़ जो नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी साहिबु ॼण त हिकिड़ी जेको आहे इहो आहे त भई पंजाब में असां मुदाख़लत न कंदासीं, सिंध में तव्हां मुदाख़लत न कंदो, तंहिंजे करे उन फार्मूले तहत हलनि पिया ही ॿई जेके या ज़रूरी न आहे त हिननि अहिड़े क़िस्म जो एग्रीमेंट कयो हुजे या अहिड़ो, पर नफ़्सियाती तौर ते तासुर ईअं लॻे थो, नज़र ईअं नफ़्सियाती तौर ते तंहिंजे करे इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जेका ख़ामोशी इख़्तियार कई आहे आदमशुमारी जे मसइले ते, ऐं सम्झां थो इहा माफ़ करण जहिड़ी न आहे। आदिल जमाली साहब मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु इंडोस कंदे हिकिड़ी इज़ाफ़ो कंदो हलंदुसि खवाड़ साहब जी ॻाल्हि में त सिंध हुकूमत ते लख तनक़ीदूं, पर हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु क्लियर करणु घुरिजे त ही आदमशुमारी जेका 6वीं आदमशुमारी आहे उहा वफ़ाक़ी शुमारियात खातो पियो कराए, हुनजे करे उन आदमशुमारी लाइ का बि आगाही मुहिम हुजे, माण्हुनि में कंहिं बि क़िस्म जी अवेयरनेस हुजे, का बि इश्तिहारी मुहिम हुजे, उहा उन खाते जी बुनियादी ज़िम्मेदारी आहे। सिंध हुकूमत खे बि करणु घुरिजे, पर बुनियादी ज़िम्मेदारी उन खाते जी आहे जेका आदमशुमारी कराए पियो जेको खातो, उन ख़ुदि बि अहिड़ी का मुहिम न हलाई आहे। वफ़ाक़ी हुकूमत जेका वज़ारत दाख़िल आहे उन बि का अहिड़ी मुहिम न हलाई आहे जो माण्हुनि में हिकिड़ी आगाही थिए। सूबनि खां उन्हनि पैसा ज़रूरु वरिता आहिनि आदमशुमारी लाइ, वफ़ाक़ी गवर्नमेंट चइनी सूबनि खां पैसा वरिता आहिनि, पर एडवांस में कटे वरिता आहिनि पैसा, जेके वरी पोइ डिप्टी कमिश्नरनि खे मुंतक़िल कया विया। पर जीअं पैसा तव्हां कटे सघो था त तव्हां इन साॻे मुहिम में बि वफ़ाक़ी हुकूमत ख़ुदि बि या शुमारियात खातो ख़ुदि बि सूबनि खे आदिल जमाली साहब सिंध गवर्नमेंट जॾहिं पाण एतिराज़ वारे थी मुख़्तलिफ़ इशूज़ ते चए थी त भाउ तव्हां असांखे खोड़ सारी मालूमात सही नथा ॾियो, अफ़गाननि जे हवाले सां तव्हांजी पॉलिसी वाज़िह न आहे, त इहे मामलात सिंध जो वॾो वज़ीर हंगामी बुनियादनि ते CCI जो इजलास तलब कराए, उन में छो त फ़ैसिला त CCI ही आदमशुमारी CCI जे हुकूमत तहत थिए पई, त उन में त वञणु खपे न। तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। ही जेका आदमशुमारी आहे, आदमशुमारी आहे ई गॾियल मफ़ादनि जे काउंसिल जो सब्जेक्ट, जिते 4 सूबा वेहंदा आहिनि, पर रिकॉर्ड ते तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हीअ जेका हाणे आदमशुमारी थिए पई उहा CCI जे फ़ैसिले जे तहत न पई थिए, उहा आदमशुमारी सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ पई थिए, उन खां पोइ CCI साहब हमारी ॻाल्हि दुरुस्त आहे, मतिलबु उन खे सुप्रीम कोर्ट ज़रूरु फ़ैसिलो ॾिनो, पर CCI जो वज़ीर आज़म इजलास तलब कयो, 4 सूबनि जा वज़ीर आला वेठा, उहो फ़ैसिलो CCI खां करायो वियो आहे न। उहे ॻाल्हि कयां पियो त हीअ जेके असांजा इशूज़ हुआ सिंध गवर्नमेंट इहे इशूज़ CCI में छो न रखिया? कयां त यानी वफ़ाक़ी हुकूमत पाण न कराए सघी, पर सुप्रीम कोर्ट जो सुठो थियो, मतिलबु आदमशुमारी ते इख़्तिलाफ़ को बि न आहे, जहिड़े बि ज़रिए सां थिए पई सुठी ॻाल्हि आहे, आदमशुमारी ज़रूरु थियणु घुरिजे, इन ते को इख़्तिलाफ़ न आहे। पर मां थो चवां त सिंध हुकूमत जी तनक़ीद ते मां इंडोस पे कयो, मूं इहो लफ़्ज़ चयो, पर हीअं नथो थी सघे त सिर्फ़ु सिंध हुकूमत खे उन जो ज़िम्मेदार करार ॾिजे ऐं चइजे त वफ़ाक़ी हुकूमत शरीफ़ुल नफ़्स आहे, ईअं न आहे। ऐं आदमशुमारी सिर्फ़ु सिंध में न पई थिए, आदमशुमारी 4 सूबनि में पई थिए, पर पंजाब ते लाहौर ते सिंधी लाहौर में लॾे कोन था वञनि, सिंध जा रहवासी पिशावर लॾे कोन था वञनि, सिंध जा रहवासी कोटिया लॾे कोन था वञनि, सिंध जा रहवासी गिलगित ऐं बल्तिस्तान कोन था वञनि, फाटा कोन था वञनि, पर उन्हनि सभिनी इलाइक़नि जा माण्हू सिंध में अचनि था। उहे न रुगो कराची में था अचनि, पर उहे ठटे में बि अचनि था, उहे बदीन में बि अचनि था, उहे हैदराबाद में था, उहे लाड़काने में बि अचनि था, उन्हनि मेहड़ में जेको चणनि जो कारोबार आहे जेके खपाइनि था, उहो तव्हां ॾिसो त सही न। मसइलो इहो आहे त इन सॼी सूरत हाल खां बचण लाइ हिकिड़ी ॻाल्हि मां उहो कंदसि, सिंध हुकूमत जी कहिड़ी हिकमत अमली आहे जेका सिंधी उर्दू ॻाल्हाइण जी हो थी। मूंखे हिकिड़ो ॾुख त इहो बि आहे त लियारी में बलोच जेके वेठा सदियुनि खां वठी हिन सिंध जे हिसे ते वेठा आहिनि, माना इन्हनि जा सदियुनि खां वठी इन्हनि जा पोटा पड़पोटा हिते पलिया हुया, सिंध जो खाधो पीतो, पाणी सिंध जो पीतो, पर अञा ताईं बलोच आहिनि। उन्हनि खां कंहिं पुछो आहे त तव्हां हिन महिल ताईं सिंधी छो कोन थिया? न पर उहो त ठीकु आहे, उहो को लिसानी तौर ते नसुली तौर ते माण्हू थियनि था, पर हू चवनि था त असीं बलोच ज़ात जा ज़रूरु आहियूं, पर असां सिंध में रहूं था ऐं पंहिंजी ॿोली में सिंधी लिखाईंदासीं। ऐं हकीम बलोच वारनि, मुर्तज़ा बलोच वारनि सभिनी जेको आहे सो वज़ीर साहिबनि इन्हनि ऐलान कयो आहे बाक़ाइदे सां। ऐं जीअं कल्ह हुसैन हारून वटि समूरनि कच्छी बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू गॾु थिया, उन्हनि बि चयो त असां भली कच्छ ऐं भुज जे नाले सां सुञाता था वञूं,
पर जीअं त सिंधी आहियूं असां सिंधी लिखाईंदासीं। सुठी ॻाल्हि। पर आदिल जमाली साहब जॾहिं बलोचिस्तान हुकूमत हाई कोर्ट में वञी अफ़गानियुनि जे लाइ फ़ैसिलो वठी सघे थी त सिंध सरकार अदालत में छो कोन वई भला? बिल्कुलु सिंध सरकार खे 40 लख माण्हू आहिनि, 40 लख माण्हू आहिनि, सुप्रीम कोर्ट पाण चई चुकी पाण चई आहे चुकी 40 आहे। लख माण्हू हिते गैर कानूनी परॾेही आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध सरकार खे बिल्कुलु वञणु घुरिजे, इन ते को बि इख़्तिलाफ़ न आहे। पर मां इहा ॻाल्हि थो करणु चाहियां त छा हिते सभु जो सभु अंधा ऐं ॿोड़ा वेठा आहिनि, गुंगा वेठा आहिनि, अखियूं बंदि करे वेठा आहिनि, जिन्हनि खे इहा ख़बर न आहे त हिते 40 लख गैर कानूनी परॾेही रहनि था? सुप्रीम कोर्ट जॾहिं चवे थी त छा वफ़ाक़ी हुकूमत जी इहा ज़िमेदारी नथी बणिजे त हू गैर कानूनी परॾेहियुनि खे गैर कानूनी परॾेही करार ॾे? ऐं इहे जेके सिंध में गैर कानूनी परॾेही आबाद कया, उहे सिंध हुकूमत आबाद कोन कया हुया, फेडरल गवर्नमेंट खणी आई, जनरल ज़ियाउल हक़ खणी आयो जेको मुल्क जो सदर। त मां इहो थो चवणु चाहियां, जेका मां ॻाल्हि सवेर बि कई, थोरो शार्ट, त ज़िमेदारी सिंध हुकूमत खां वधीक वफ़ाक़ी हुकूमत जी आहे। इन जे लाइ त हीअ जेकॾहिं आदमशुमारी मुतनाज़ा थी, तकरारी थी सुभाणे, त हीअ सॼी फिल्म वफ़ाक़ी हुकूमत जी ॻिची में पवंदी, सिंध हुकूमत जी ॻिची में न पवंदी। हिते एतिराज़ रुॻो सिंध जा न आहिनि, एतिराज़ बलोचिस्तान जा अधु माण्हू मिसिंग पर्सन आहिनि, पंहिंजे घरनि में मौजूदु न आहिनि, उन्हनि खे तव्हां काॾे कंदो? हिकिड़ो जीअं त असांजो हाणे प्रोग्राम पुॼाणी ते पहुचण वारो आहे, त सोरठ खां हिन जो सोरठ आदिल जमाल जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार ज़िम्मेवार आहे। ऐं जीअं बलोचिस्तान में सुप्रीम हाई कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे, तीअं सिंध में बि अफ़गानी ऐं ॿिया 40 लख जेके आहिनि उन्हनि खे वफ़ाक़ी सरकार जेको आहे सो अलॻि लिखे। इन ते अवां जी पार्टी जीअं त वफ़ाक़ में आहे त उन ते अवां जी पॉलिसी छा आहे? ॾिसो, असां मां ईअं कॾहिं कोन थी चवां त वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िमेदारियूं न आहिनि, पर सिंध गवर्नमेंट जो कमु इहो हो त सिंध खे नुक़सानु पहुचे पियो, त सिंध उनखे जेको आहे सो जेको एक्शन हो उहो सिंध हुकूमत खे वठिणो हो न। जीअं तव्हां चयो सवेरे त CCI में जेको आहे सो उनखे हंगामी बुनियादनि ते खणणु खपंदो, हंगामी बुनियादनि ते इहो सुप्रीम कोर्ट में वञणु खपंदो हो। हंगामी बुनियादनि ते हू त जेकॾहिं तव्हां रोईंदो न त ॿार खे माउ बि न खणंदी आहे, त तव्हां ॿुधायो उन्हनि खे त हीअ असां वटि वञनि था, हीअ असांखे नुक़सानु पहुचे थो, तव्हां हिननि खे कंहिं सूरत में जेको आहे सो सिंध खां अलॻि कयो। इहे शयूं असांजो कमु आहे, त असांखे तकलीफ़ आहे त असां न कयूं न, त जंहिंखे तकलीफ़ हूंदी जंहिंखे मथे में सूर हूंदो। हिकिड़ो डिसीशन साम्हूं अची वियो बलोचिस्तान जे हवाले सां, कोर्ट ही ॾिनो, उन डिसीशन जे बुनियाद ते असांखे वञणु खपे। असां छो न वियासीं? असां छा कयोसीं? असां पंहिंजी आवाम सां वेसा गाॾी छो था कयूं? नंबर 2 ते तव्हां चओ था त उन्हनि खे न लिखणु खपे। आदमशुमारी जी बुनियाद ते NFC अवार्ड ठहंदो आहे, ठीकु आहे? टाइम पूरो थी वियो। तव्हां 40 लख माण्हू हिते विहारियूं वेठा आहियो, तव्हां उनखे ॻणप में न आणियो, ऐं इहो बोझ जेको अल्टीमेटली सिंध ते वञी पए, इहो बि त हिकिड़ो इन सवाल ते बि त सोचणु घुरिजे न। नाज़रीन, जीअं त असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी चुको आहे, इन करे असां महिमाननि जूं काफ़ी ॻाल्हियूं जेके हुयूं उहे अञा रहिजनि थियूं, उहे ईंदड़ ॾींहंनि वारनि प्रोग्रामनि में बि इन इशू ते असां ॻाल्हाईंदासीं। ऐं महिमाननि जो समूरा महिमान इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त वफ़ाक़ी ऐं सूबाई सरकार परॾेहियुनि जे हवाले सां का वाज़े पॉलिसी न ॾिनी आहे, ऐं सिंध में ॿियनि सूबनि खां आयल माण्हुनि जो तमामु वॾो दॿाउ आहे, तंहिंजे करे सिंधी माण्हुनि जो ख़दशो जेको आहे उहो जाइज़ आहे, ऐं उन्हनि जे ख़दशनि खे न सूबाई ऐं वफ़ाक़ी सरकार सही नमूने सां एड्रेस बि न कयो आहे। ऐं ईंदड़ ॾींहंनि में जेकॾहिं आदमशुमारी में का घटि वधाई थी त महिमाननि जो इहो चवणु आहे त उहो पाकिस्तान जी बका ऐं सलामती लाइ तमामु घणा सुवाल उथारे सघे थो। पंहिंजे मीज़बान ज़ुल्फ़कार वाहूचो खे इजाज़त ॾींदा। जिते बि हुजो ख़ुशि हुजो। अलाह अवां सभिनी जो हामी ऐं नासिर हुजे।